हैदराबाद में हर वायसराय तरफ़ां मौसमियाती तब्दीली बाबति तरबियती वर्कशॉप मुनक़िद कयो वियो। तरबियती वर्कशॉप में माहिरनि, समाजी अॻुवाणनि, उस्तादनि ऐं यूनिवर्सिटियुनि जे शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। वर्कशॉप में डॉक्टर अमानुल्लाह महर, डायरेक्टर एनवायरमेंटल साइंस डिपार्टमेंट, ट्रेनर जी हैसियत सां शरीक थियो ऐं दुआ फातिमा मोहम्मद फौजिया बम्बरोपण ट्रेनर तौरु शरीक थियूं। समाजी तंज़ीम जे अॻुवाण ताहिरा जोयो पंहिंजी टीम जी कोशिशुनि खे साराहींदे चयो त वर्कशॉप नौजवान लाइ सिख्या जो बहितरीनु मौक़ो फ़राहम कयो आहे। मुक़ररनि पंहिंजे ख़िताब में चयो त वधंदड़ गर्मी, पद ओचितियूं बरसातूं ऐं पाणी जी खोट सिधी तरह इंसानी ज़िंदगी ते असरअंदाज़ थी रहियूं आहिनि। हिननि चयो त मौसमियाती तब्दीली हिकु संजीदा आलमी मसइलो आहे जंहिंखे मुंहुं ॾियण लाइ फ़ौरी क़दम खणणु लाज़िमी आहिनि। मुक़ररनि ज़ोर ॾिनो त नौजवान औरतूं पंहिंजो किरदारु सुञाणे ऐं रोज़ानी ज़िंदगी में माहौल दोस्त रवैया इख़्तियार कनि जीअं धरती ईंदड़ नसलुनि लाइ महफ़ूज़ बणाए सघिजे।